नासिम ब्रेकिंग न्यूज़ समाज से शेयर कंदासीं। आर्मी चीफ जनरल साबित बाजवा चयो आहे त क़ौमी सलामती जे समूरनि पासनि ते मुश्तमिल पॉलिसी जी जोजक ज़बरदस्त क़दम आहे। क़ौमी सलामती पॉलिसी जारी करण वारी तक़रीब बाद मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे आर्मी चीफ जनरल साबित बाजवा चयो त मिलिट्री सिक्योरिटी क़ौमी सलामती जो रुॻो हिकु पासो आहे। आर्मी चीफ चयो त दस्तावेज़ क़ौमी सलामती जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणाइण में मददगार साबित थींदो। ब्रेकिंग न्यूज़ समाज सां शेयर कयूं पिया। आर्मी चीफ जनरल कमर साबित बाजवा चयो आहे त क़ौमी सलामती जे समूरनि पासनि ते मुश्तमिल पॉलिसी जी जोजक ज़बरदस्त क़दम आहे। क़ौमी सलामती पॉलिसी जारी करण वारी तक़रीब बाद मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे आर्मी चीफ जनरल कमर साबित बाजवा चयो त मिलिट्री सिक्योरिटी क़ौमी सलामती जो रुॻो हिकु पासो आहे। आर्मी चीफ चयो त हीउ दस्तावेज़ क़ौमी सलामती जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणाइण में मददगार साबित थींदो। आगाह कयूं पिया। आर्मी चीफ जनरल कमर साबित बाजवा चयो आहे त क़ौमी सलामती जे समूरनि पासनि ते मुश्तमिल पॉलिसी जी जोजक ज़बरदस्त आहे। क़ौमी सलामती पॉलिसी जारी करण वारी तक़रीब बाद मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे आर्मी चीफ जनरल कमर साबित बाजवा चयो त मिलिट्री सिक्योरिटी क़ौमी सलामती जो रुॻो हिकु पासो आहे। आर्मी चीफ चयो त हीउ दस्तावेज़ क़ौमी सलामती जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणाइण में मददगार साबित थींदो। एक बेर आगाह कंदासीं। आर्मी चीफ जनरल कमर साबित बाजवा चयो आहे त क़ौमी सलामती जे समूरनि पासनि ते मुश्तमिल पॉलिसी जी जोजक ज़बरदस्त आहे। क़ौमी सलामती पॉलिसी जारी करण वारी तक़रीब बाद मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे आर्मी चीफ जनरल कमर मिलिट्री सिक्योरिटी क़ौमी सलामती जो रुॻो हिकु पासो आहे।